बावड़ो मां जिते 4 ॾींहं अॻु औरताणी आवाज़ ते हिरकिजी अगवा थियल डहर की वासी बाज़ियाबती घर पहुची वियो आहे। बावड़ो मां ख़बर पिया पुलिस पारां साजिद आरई खे कचे मां मुक़ाबले दौरान बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। अवां खे अपडेट कयो पिया। बावड़ो मां जिते 4 ॾींहं अॻु औरताणी आवाज़ ते हिरकिजी अगवा थियल डहर की वासी बाज़ियाबती घर पहुची वियो। अवां खे ॿुधायूं पिया पुलिस पारां साजिद आरई खे कचे मां मुक़ाबले दौरान बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। अवां खे ॿुधायूं पिया बावड़ो मां जिते 4 ॾींहं अॻु औरताणी आवाज़ ते हिरकिजी अगवा थियल डहर की वासी बाज़ियाबती घर पहुची वियो। बावड़ो मां ख़बर पिया 4 ॾींहं अॻु औरताणी आवाज़ ते हिरकिजी अगवा थियल डहर की वासी बाज़ियाबती घर पहुची वियो आहे। पुलिस पारां साजिद आरई खे कचे मां मुक़ाबले दौरान बाज़ियाब कराइण जी पुलिस दावा कई आहे। बावड़ो मां अवां खे ॿुधायूं पिया जिते अगवा थियल नौजवान बाज़ियाब थी घर पहुची वियो आहे। नौजवान बाज़ियाब थी घर पहुची वियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। बावड़ो मां जिते 4 ॾींहं अॻु औरताणी आवाज़ ते हिरकिजी अगवा थियल डहर की वासी बाज़ियाब थी घर पहुची वियो। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे गुल मोहम्मद पवर जी। गुल मोहम्मद जी बावड़ो भर सां 4 ॾींहं अॻु औरताणी आवाज़ में हिरकिजी मुबीना तौर ते अगवा थी वियल डहर की वासी साजिद आरई बावड़ो पुलिस पारां खमड़ा थाणे जी हद मां मुबीना मुक़ाबले बाद बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। जॾहिं त इन दस में एसएसपी घोटकी मोहम्मद अनवर खतराणो मौजूद था। बावड़ो पुलिस गुज़िर रात देर सां कचे वारे इलाइक़े में रौंकी बेलो में मुक़ाबलो कयो। जंहिं मुक़ाबले खां पोइ इहे 4 ॾींहं अॻु औरताणी आवाज़ में हिरकिजी अगवा थियल साजिद आरई खे मुक़ाबले बाद बाज़ियाब कराए वरितो आहे। जॾहिं त अञा ॿारनि धड़ियलनि ख़िलाफ़ असांजो ऑपरेशन जारी आहे। जी गुल मोहम्मद तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी। अवां खे ॿुधायूं पिया पुलिस पारां साजिद आरई खे कचे मां मुक़ाबले दौरान बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। ख़बर ॾियूं पिया बावड़ो मां 4 ॾींहं अॻु औरताणी आवाज़ ते हिरकिजी अगवा थियल डहर की वासी खे बाज़ियाब करायो वियो आहे। नौजवान बाज़ियाब थी घर पहुची वियो आहे। पुलिस पारां साजिद आरई खे कचे मां मुक़ाबले दौरान बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। अपडेट कयूं पिया बावड़ो मां 4 ॾींहं अॻु औरताणी आवाज़ ते हिरकिजी अगवा थियल डहर की वासी बाज़ियाब थी घर पहुची वियो आहे। पुलिस पारां साजिद आरई खे कचे मां मुक़ाबले दौरान बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। नौजवान बाज़ियाब थी घर पहुची वियो आहे। बावड़ो मां ख़बर ॾी पिया 4 ॾींहं अॻु औरताणी आवाज़ ते हिरकिजी अगवा थियल डहर की वासी बाज़ियाब थी घर पहुची वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया औरताणी आवाज़ ते हिरकिजी अगवा थियल ॻोठाणो बाज़ियाब थी घर पहुची वियो। पुलिस पारां साजिद आरई खे कचे मां मुक़ाबले दौरान बाज़ियाब कराइण जी दावा कई वई। चार ॾींहं अॻु औरताणी आवाज़ ते हिरकिजी अगवा थियल डहर की वासी बाज़ियाब थी घर पहुची वियो। पुलिस पारां साजिद आरई खे कचे मां मुक़ाबले दौरान बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे।